अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। अच्छा, अॼु असां वटि ॾाढो अहम सुवालु आहे। सो सुवालु असां वटि आहे, वाट इज़ दी फुल फॉर्म ऑफ एमडीकेट। सो एमडीकेट जो फुल फॉर्म छा आहे? काफ़ी स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि खे बि ख़बर न आहे त एमडीकेट जो फुल फॉर्म छा आहे। सो अॼु जी वीडियो में असां एमडीकेट जो फुल फॉर्म वन बाय वन सम्झंदासीं। सो फर्स्ट ऑफ ऑल एम सां पंहिंजो थींदो मेडिकल, ठीकु आहे। एंड डी सां पंहिंजो थींदो डेंटल, ठीकु आहे। उन खां बाद में सी सां पंहिंजो थींदो कॉलेज। उन खां बाद में ए सां पंहिंजो थींदो एडमिशन। टी सां पंहिंजो थींदो टेस्ट। यानी एमडीकेट जो फुल फॉर्म आहे मेडिकल एंड डेंटल कॉलेज एडमिशन टेस्ट। सो थैंक्स फॉर वाचिंग दिस वीडियो। अल्लाह हाफिज़।